केड़ा वायद क्यों कैसा वायद क्यों छा वायद क्यों केड़न मौज़ुन ते ॻाल्हायूं वायद जो धको रस्तो ही मुसलमानन न बचायो आ अल्लाह जी ज़ात जो कसम आ दिल असांजी जुरी पई आ को असांजी दिल चीरे ॾिसे त सयूं जेके वाइदा असांखे काफ़रनि सां करणा यहूदन ऐं नसारनि सां करणा गैर मुस्लिमनि सां करणा जेको क़ुरान असांखे काफ़रनि खे ॿुधाइणो हो अॼु मुसलमाननि खे था ॿुधायूं वो भी हाल इहो आहे जो मुसलमान क़ुरान मजीद जे ॿुधण लाइ तैयार न आहिनि क़ुरान मजीद समझण लाइ तैयार न आहिनि ओ मुंहिंजा अज़ीज़ो लफ़्ज़ यादि रखो मुंहिंजा भले मन मस्तियूं कयो भले मौजा कयो जेॾा गुनाह करणा अथव कयो रब रहम कंदव प्यारे नबी मोहम्मद करीम जे दुआनि जे सदके दुनिया जे जहान में बाक़ी कब्र जे अज़ाब लाइ तैयार थियो अल्लाह जी ज़ात जो कसम आ नबी साईं कब्र जो अज़ाब ॿुधाईंदे रोई पिया आहिनि अखड़ियुनि मुबारकनि मां पाणी वहे थो साईं जन फरमायो कब्र जा ॿई पासा नाफरमान खे भिकोड़ चाढ़ींदा नबी साईं फरमायो ईअं नाफरमान कब्र में पीसजी वेंदो जीअं दाणो जंड में पीसजी वेंदो आहे वरी ज़िंदा थींदो वरी अल्लाह पीसाईंदो वरी ज़िंदा थींदो वरी पीसबो नबी साईं फरमायो कब्र में अल्लाह नाफरमाननि जे लाइ नाग भी विहारिया आहिनि कब्र में अल्लाह विछूं भी विहारिया आहिनि कब्र में अल्लाह ज़ईं माकोड़ा भी विहारिया आहिनि किविरियूं भी विहारियूं आहिनि किस्मे किस्मे बलाऊं किस्मे किस्मे जीत विहारिया आहिनि जेके उन्हनि नाफरमाननि खे चकणंदा खाईंदा नबी साईं फरमायो अल्लाह ज़ईं मलाइकनि जी ड्यूटी लगाई आ जन के वडो हथोड़ो हथन में डेराइंदो वो वडो हथोड़ो खणी अची नाफरमाननि के कब्र में हणंदा तो वे माण्हू ज़रियूं ज़रियूं थींदा चणगा चणगा थींदा नबी साईं फरमायो एडो त थोरो वो गरो आ एडो त बारीलो आ एडो त वज़नाइदो आ जेकॾहिं सभु दुनिया वारा मिली जुली उन हथोड़े के खणण जी कोशिश करन खणी त न सघंदा पर उन हथोड़े के चोरे भी न सघंदा ऐं नबी साईं फरमायो उहो हथोड़ो तूर सीना जबल के लगे त इहो भी ज़रियूं ज़रियूं थी वञे जबल नबी साईं फरमायो कब्र में अल्लाह साईं जहन्नम जो बिस्तरो विछराईंदो नाफरमान जे लाइ टांडन जो बिस्तरो हूंदो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्त भले मन मस्तियूं कयो अल्लाह फरमाए तो इन्नहु अला रजीअ लक़ादिर केतरी वॾाई कंदो केतिरो गुरूर कंदो केतिरियूं नाफरमानियूं कंदो जेको वणेव कंदा रहो मां प्यारे नबी मोहम्मद करीम जे दुआनि जे सदके दुनिया में रहम ही रहम थो कयांव मन मोॾे मोटी अचो मां दरवाज़ा खोले छॾिया तमाम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम।
दुनिया में दरवाजा रहमत जा खोलिया तमाम मस्जिदन जा दर खोले छड़िया अनीबू इला रब्बिकुम वस्लिमू लहु मोटी अचो मुझे दरवाजन ते अचो मुझी मस्जिद में अन्नल मसाजिद लिल्लाह फला तदू मअल्लाहि अहदा यामुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह दुनिया में मोहलत रहनी दमा अचो मुझे कुरान के चमड़ी पोवरी भी वक्त तो वातसिमू बिल्लाह हुवा मौलाकुम फन्निअमल मौला वन्निअमन नसीर वातसिमू बिहब्लिल्लाह वातसिमू बिहब्लिल्लाह जमीआ दुनिया में अल्लाह रहम करे वरी तो रहम क्या जो प्यारे नबी जूं दुआऊं तो बाकी कबर में रहम न थींदव ओ कबर जे अज़ाब के मस्करी बनाइण वारो ओ भोग बनाइण वारो मरो त खबर पे मागे हिकिड़े दोस्त वीडियो ॾेखारियो अलाए काथों जो वो वीडियो बहरहाल जनाजे के खयूं था जन मोबाइल दे वीडियो रिकॉर्ड थी रहो है जनाजे के अजी लद में कबर में दालान तबाह जा बबड़ कबर मुंह पे निकता रड़ियों पे जियूं दाऊं पे जियूं चीखा पे जियूं अल्लाह अकबर जूं सदाऊं बुलंद थियूं ओ मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तो मां वीडियो में ॾिसां पियो मुझा वार उभा थी अल्लाह जी वहशत ऐं दहशत मुझे मथां तारी थी वई मुझे अखियुनि मां पाणी वही आयो उतों वारनि जो हाल दलाए छा हूंदो यकदम मिट्टी विझदा था वञनि कबर में कबर मिट्टीअ सां भरींदा विया आहिनि उनके बावजूद तो भी वह बाए कबर को मिट्टी को जमीन को जोरिया बाहर निकती पी अचे हाणे दिल ते हथ रखी कबर वारो बुधायो जेका बाए जोरिया कबर को मिट्टी को जमीन को बाहर निकती पी अचे अंदर मुर्दे सां छा हालत कंदी हुंदी असा कबर जे अज़ाब के कुछ समझो ही न था कराची जे पासे जे बरसात जे करे एकड़ी कबर के सोराख पइजियो उतों जो एकड़ो नौजवान वीडियो मोबाइल ते रिकॉर्ड तो करे ऐं ॾेखारे तो त ही ॾिसो हिकिड़े व्याजे जी कबर आ ॾिसो त सयूं मींहं जे करे बरसात जे करे कबर में सोराख पइजियो अथसि
अलाए केड़े केड़े किस्म जा इनमू जीत दा निकरन अलाए केड़े केड़े किस्म जूं भलाऊं दी निकरन। ओ मुझा अजीजो ओ मुझा दोस्तो मां वीडियो में ॾिसां पियो हैरान थियम एड़ा जीत जो कदें न ॾिठास न ॿुधास एड़ियूं भलाऊं न ॾिठियूं न ॿुधूं जेके अल्लाह जी व्याजे जे कबर में जीत ने भलाउन के भरे छड़ियो। अज असां मस्करी बनायो आ कबर जे अज़ाब के। ओ मुझा भाइरो पान संभालियो कबर जो अज़ाब खतरनाक अज़ाब आ दर्दनाक अज़ाब आ। ओ मुझा अज़ीज़ो जाते मौत द अचणो ही नाहे जाते कबर जे अज़ाब में रहम थियणो ही नाहे। जे कदें तांगे कबर जे अज़ाब को पान के बचाइणो आ त वेली अल्लाह जे दरवाजे ते मोटी अचो कुरान जा आशिक थियो पतंग थियो परवाना थियो अल्लाह ताला जी फरमा बरदारी में जिंदगी गुजारियो प्यारे नबी मोहम्मद करीम जी ताबेदारी में जिंदगी गुजारियो। अल्लाह जी ज़ात जो कसम दुनिया में भी आबाद रहंदो त कबर क़यामत भी अल्लाह ताजी सवारे सिंगारे छड़ींदो। भोग न समझो कबर जे अज़ाब खे रुजो कबर जे अज़ाब को खौफ कयो। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे त हिकिड़ो नौजवान हो जंहिंखे कशफुल कुबूर जो इल्मु हो। वतदो हो कबरुनि जूं जांचा कंदो हो त कंहिंजे मथां अज़ाब थो हले कंहिंजी जन्नत लॻी पई आहे कबर। हिकिड़ी कबर ते अची बीठो कशफुल कुबूर को एडो अज़ाब न कबर जे मथां हली रहियो जो दां करे वो नौजवान किरी पियो हथ पेर सुकियस जिस्म सजो सुन थियस अखियूं बीजियस खणी मिट माए त घर में आया वड़ा इलाज करायूं तबीबन हकीमन के ॾेखारियूं पर कंहिंखे बीमारी समझ में ही न पई अचे। वात में पानी पिया विझनि त वात मां पानी निकितो पियो अचे कश पिया विझनि त उहा बि निकिती पई अचे। हे न जीअरनि में न मोहलनि में सिर्फ दिल धड़केस भई सजो जिस्म इन जो हरकत करण खत्म करियो। आखिर हज़रत इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे त कमजोरी जे करे बुख जे करे उन जे करे आस्ते आस्ते उन जे जिस्म तूं खलूं लहंदियूं पे वयूं आस्ते आस्ते गोश्त जिस्म जो शणंद पियो पिछाड़ी मरंदे मरियो पर एडो अल्लाह जे अज़ाब जो खौफ उन जे मथां तारी थियो जो पिछाड़ी ताईं ज़ुबान उन जी खुली न सघी होश में न अची सघियो। एडो कबर जो अज़ाब खतरनाक नबी साईं न अची रहा बिन कबरन वटा नबी साईं जो गुज़र थियो साहबा के फरमायूं परे थी वञो हिन ॿिन्ही कबरुनि खां वॾो अज़ाब थो हले। ॿई कबरुनि वारा रड़नि में दाहुनि में चीखुनि में साहबनि फरमायो साईं असांखे ॿुधण में रड़ियूं दाहूं चीखा नथियूं अचनि। नबी साईं फरमायो इहो अल्लाह जो फज़ल आहे जो अल्लाह से इन्हनि जूं रड़ियूं इन्हनि जूं दाऊं ऐं चीखा तव्हां दुनिया वारनि खां मख़फ़ी कयूं न जेकॾहिं तव्हांखे इन्हनि जूं दाऊं ॿुधाए त दुनिया वारनि जा हावई फाटी पवनि।
अल्लाह जा बानो कुछ सोचो तो सही कुछ फिक्र तक कुछ ख्याल तक मौत जे मंज़र में हिकिड़ो किस्सो लिखियो पियो आहे त हिकिड़े ॻोठ में माई मरी वई उन माईअ खे पूरियो वियो क़बर में जीअं पूरे जी तॾे ते वेठा दरणियूं ऐं दाऊं ऐं चीखा उन माईअ जूं शुरू थियूं वॾियूं हेबतनाक रड़ियूं वॾियूं चीखा वॾियूं दाऊं ॻोठ वारनि जा साह ई सुकी विया माण्हुनि खां पाणी विसरी वियो माण्हुनि खां मानियूं विसरी वियूं बच्चा ॿार माण्हुनि खां विसरी विया एॾियूं दर्दनाक उहे रड़ियूं पई थियनि मायूं एॾियूं माई ख़तरनाक एॾी पई रड़ियूं करे जो ॻोठ वारनि जा हाम पिया फाटनि आख़िर हिकिड़े अल्लाह वारे ॾे आया उन चयो त क़बर खे खोटियो क़बर खोटी वई मिटी परे कई वई क़बर जी तख़्तनि ते पुगा त माईअ दां कई त मूंखे को कपिड़ो ॾियो चादर ॾियो त मां वेड़े करे पाण खे कढां ऐं दां करे चई त सभु पुठी राति थी पियो त मां क़बर मां निकिरां सब पुठी राती बीठा माईअ चादर वेड़े पंहिंजे घर जे तरफ भगी घर जे हिकिड़े कमरे में हली वई सब माण्हू कढाया अल्लाह वारे उन माईअ सां ॻाल्हायो त छा मसइलो आहे छा ॻाल्हि आहे छो पई रड़ियूं करे छो पई दाऊं करे छो ॿीहर ज़िंदा थियां आख़िर मिल त सयूं असां सां ॻाल्हाए त सयूं चईमां तव्हां सां न मिलंदमि तव्हां सां न ॻाल्हाईंदुमि मूंखे मुड़ुस ॾियो मां मुड़ुस खे अहवाल ॾियां मुड़ुस खे पंहिंजो हाल ॾेखारियां आख़िर हिमत कराए अल्लाह वारे हुनजे मुड़ुस खे कमरे में दाख़िल कयो मुड़ुस जो अंदरि वियो दरणियूं ऐं चीखा ऐं दाऊं निकिरी घरवारीअ कपिड़ो परे कयो त मुंहं जो गोश्त माईअ जो पटियो पियो चप कटिया पिया नकु कटियो पियो कन कतरिया पिया वार छिकियल पटियल हेबतनाक दर्दनाक चेहरो लॻो पियो मुड़ुस पुछा थो करे छाजे करे तोसां इहा हालत थी आहे माई रोई करे चवे थी त इहो बेपर्दगी जे करे अल्लाह मुंहिंजे मथां कावड़ियो आहे अल्लाह फरमायो तूं सुर्खियूं हणी कजल करे सुरमा पाए मेकअप करे धारण मर्दन के पंहिंजा मुंहं पे ॾेखारिया मां तॾहिं अल्लाह दगो नाराज़ थियो जो जहन्नम जी पकड़ सां पए तुंहिंजे मुंहं जे गोश्त खे छिकायम जहन्नम जी कैंच सां पए तुंहिंजे गोश्त खे कतरायम हाणे मां अल्लाह जीअरो करे तोखे वापस दुनिया में कुछ घड़ीअ लाइ मोकिलियां थो वञ सभिनी माइनि खे चओ त पर्दो करे अचण ऐं तकलीफ़ ॿुधाइनि चवनि त क़बर जो अज़ाब वॾो ख़तरनाक अथव माई आख़िर किरी पई कंहिंखे को फिकुर ई न आहे क़बर जो मौत जो बस सब चवंदा त ईअं जीअं जीअर आहियूं पिया हलंदासीं ओ फरमाए कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान